बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तमारी सिरा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 30 पढ़ंदासीं दर्जे ॿिए मां, जंहिंजो उनवान आहे दुआ। ही आख़िरी सबक़ आहे हिन किताब जो। पोइ इंशाअल्लाह असां टे किताब जा सबक़ पढ़ंदासीं। हिन सबक़ खे पहिरें हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे राय खां असांखे आगाह ज़रूर कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबक, टई ज़ेर टी, हे वा नून पेश हूँ, टी हूँ, सबक टी हूँ, दाल पेश दो, ऐन अलफ आ, दुआ। अलफ ज़बर अ, सीन अलफ नून सां, असां, कये के, असां के, तेवा नून पेश तूं, तूं, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़रई, साई, सीन ज़बर सद, दाल अलफ दा, हमदो ये नून ज़रई, सदाई, खाए पेश खुद, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। काफ ज़बर कर, रे ज़बर र, मीम ज़बर में, करम, सीन अलफ नून सा, करम सा, अलफ पेश ओ, पे अलफ पा, हमदो ये नून ज़रई, उपाई, नून ज़र निप, पे अलफ पा, हमदो ये नून ज़रई, निपाई, खाए पेश खुद, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। जीम ज़र जी, ये अलफ या, रई नून ज़र री, जियारी, तेवा नून पेश तूं, तूं, मीम अलफ मा, रे ये नून ज़र री, मारी, तेवा नून पेश तूं, तूं, अलफ मद आ, हे ये नून ज़र ही, आही, तेवा नून पेश तूं, तूं, मीम अलफ मा, लाम ज़र ले, काफ पेश को, मालिक, तेवा नून पेश तूं, हमदो ये ज़रई, तूं ही, रे ज़र रे, ज़े ज़र ज़े, काफ पेश को, रिज़्क़, सीन ज़बर स, भे ज़बर भ, सब, खये के, सबके, रे ज़बर र, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़रई, रसाई, खाए पेश खुद, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। नून ज़बर न, न, मीम ज़बर म, टे पेश टो, मट, न मट, ते नून पेश तो, हे नून ज़र हे, जीमो आजो, तू जो, मीम वा मो, लाम अलफ ला, मौला, तेवा नून पेश तूं, तूं, बये बे, बे, मीम ज़र में, से ज़र से, लाम पेश लो, मिसल, बे मिसल, अलफ मद आ, हे ये नून ज़र ही, आही, अलफ ज़बर अ, सीन ये नून ज़र सी, अस्सी, ते नून पेश तो, हे नून ज़र हैं, जीम अलफ जा, तो ही जा, बे अलफ बा, नून हे अलफ नहा, बान्हा, तेवा नून पेश तूं, तूं, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़रई, साई, खाए पेश खो, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। डे ज़र डे, सीन ये नून ज़र सी, डिसी, तेवा थो, डिसी थो, पे ज़बर प, सीन ये नून ज़र सी, पसी, तेवा थो, थो, तेवा नून पेश तूं, तूं, हे ज़बर है, रे ज़र रे, हर रे, जीम अलफ जाम, दो ज़रे जाए, अलफ ज़बर अ, सीन अलफ नून सां, असां, कये के, असां के, तेवा नून पेश तूं, तूं, शीन ज़बर शल, लाम ज़बर ल, शल, वा अलफ वा, टे ज़बर ट, वाट, पे नून ज़बर प, हे नून ज़र हैं, जीम ये ज़र जी, पंहिंजी, पे ज़बर प, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़रई, पसाई, खाए पेश खो, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। काफ ज़बर क, रे ज़र रे, ये वा नून पेश यूं, करियूं, ऐन लाम ज़र इल, मीम पेश म, इल्म, है अलफ हा, साद ज़र से, लाम पेश लो, हासिल, चे ज़बर च, न्यवा पेश अंगू, चंगू, काफ ज़बर क, रे ज़र रे, कर रे, अलफ ज़बर अ, सीन अलफ नून सा, असां, खये खे, खे, जीम ज़बर ज, वा अलफ वा, नूनिय ज़र नी, हमदो ज़बर जवानी, खे अलफ नून खां, खां, पये ज़र पी, रये ज़र री, हमदो ज़बर पीरी, ते अलफ ता, हमदो ये नून ज़रई, ताई, खाए पेश खो, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। काफ ज़बर क, रे ज़र रे, ये वा नून पेश यूं, करियूं,
ते नून पेश तो, हे नून ज़ेर हैं, जीम ये जे तुहजे, दाल ज़बर द, रे ज़बर र, दर तये ते, दरते, थे अलफ था, हे ये ज़ेर ही, ऐन ज़बर अ, रे ज़ेर रे, ज़ात पेश ज़ो, अर्ज़, सीन अलफ सा, हम दो ये नून ज़ेरें साई, काव ज़बर क, काव ज़बर क, रे पेश रो, कक्करो, शीन ज़बर श, लाम पेश लो, शल, काव ज़बर क, रे ज़बर र, मीम ज़बर मैं, करम, जीम वाजो, जो, वा ज़बर व, सीन अलफ सा, हम दो ये नून ज़ेरें वसाई, खै पेश खो, दाल अलफ दा, ये अलफ या, खुदाया। दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। सबक टीहूं दुआ। असां खे तूं साईं सदाईं खुदाया, करम सां उपाईं निपाईं खुदाया, जियारीं तूं मारीं तूं आहीं तूं मालिक, तूं ई रिज़्क़ सब खे रसाईं खुदाया, न मट तुंहिंजो मौला तूं बेमिसिल आहीं, असीं तुंहिंजा बाना तूं साईं खुदाया, ॾिसीं थो पसीं थो तूं हर जाइ असांखे, तूं शल वाट पंहिंजी पसाईं खुदाया, करियूं इल्म हासिल चङो कर असांखे, जवानीअ खां पीरीअ ताईं खुदाया, करियूं तुंहिंजे दर ते था ही अर्ज़ साईं, ककर शल करम जो वसाईं खुदाया।